ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 19 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी महाराज भगवान श्री कृष्ण जी लीलाउनि जो चरित्र बयान कंदे कुछ वधीक लीलाऊं कन्हैये जूं ॿुधाइनि था ऐं ॿुधाइनि था ते जॾहिं श्री कृष्ण भगवान बंसुरी वॼाईंदा बन खां वापसि बस्तीअ ॾांहुं मोटंदा हुआ, तॾहिं सभु ग्वालणियूं श्री कृष्ण भगवान जी राह तकींदियूं हुयूं ऐं उनखे ॾिसी पंहिंजो जी ठारींदी हुयूं ऐं कॾहिं कॾहिं बन में वञी उन जो दर्शन कंदियूं हुयूं। अहिड़ी तरह हिकु दफ़ो माता राधा साहेड़ियुनि समेत जमुना किनारे वेही उते पंहिंजी साहेड़ियुनि खे चयाईं त नटखट कन्हैया वेठो आहे, उहो पाण खे ज़रूरु चिराईंदो। प्यारा भक्तों, अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 19 अध्याय जो ॿियो भाग शुरू कयूं। श्री सुखदेव जी चवनि था, जॾहिं मोहन प्यारो राधा जे दिल जो मतिलबु ॼाणी पंहिंजे संगतियुनि समेत वाट छॾे परियां हलियो वियो, तॾहिं राधा साहेड़ियुनि समेत जमुना किनारे वञी पाणी भरियो ऐं पंहिंजा गरा खणी घर ॾांहुं हलियूं। उन वक़्तु राधा साहेड़ियुनि जे विच में हंस जहिड़ी चाल सां हलंदी थे आई त मोहन प्यारे गोपियुनि जे विच में अची राधा जी गागर में हिकिड़ी नंढड़ी पथरी हणी ऐं पंहिंजी मधुर मुश्क सां राधा समेत सभिनी गोपियुनि जो मन चोराए वरितो। उन्हनि में जेका ब्रिज बाला वधीक चालाक हुई, तंहिं चयो त हे मोहन प्यारा, असां तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो पंहिंजे मुश्कन ऐं चिट सां असांजा मन ऐं प्राण ॿई खसिया अथई। तुंहिंजो मोहिनी रूप ॾिसी ऐं बंसीअ जो मधुर आवाज़ ॿुधी असांजो चित ठिकाणे नथो रहे। तूं मन चोराइण जी रीत कॾहिं खां सिखियो आहीं? इहा प्रीत भरी ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर चयो, जीअं तव्हां पंहिंजी सोभ्या ॾेखारे मुंहिंजो मन चोरायो आहे, तीअं मूंखे बि चओ थियूं। तॾहिं गोपियुनि चयो त तूं कंहिं जा कपिड़ा छिके धिका ॾेई केराई थो, कंहिं जे गागर में पथरियूं हणी भॼियो छॾी, तंहिंजे करे को बि जमुना जल भरणु नथो अचे। असां यशोदा वटि वञी तोखे उखरीअ सां ॿधाईंदियूंसीं। प्यारा भक्तों, जॾहिं श्री श्याम सुंदर खेनि चयो त भले वञी यशोदा वटि कूड़ियूं चुगलियूं हणो, खेचल मस्ती त तव्हीं थियूं करियो ऐं ॾो मूंखे थियूं हणो। ईअं चई संदन घाघरियूं जमुना में लोरे छॾियूं। तॾहिं गोपियुनि यशोदा खे वञी चयो त असां कन्हैये जे करे जमुना जल भरे नथियूं सघूं। हू असांजी अहिड़ी दुर्दशा थो करे जो शर्म खां ॿुधाए बि नथियूं सघूं। इहो ॿुधी यशोदा चयो त जीअं तव्हां चओ तीअं करियां। जॾहिं मूं उनखे उखरीअ सां ॿधो हो, तॾहिं तव्हां सभई उन जी सिफ़ारिश थे कई। हाणे जॾहिं कन्हैयो घर ईंदो, तॾहिं मां उनखे मारींदसि। तव्हीं मुंहिंजे करे अॼु उन जो अपराध क्षम्या करियो। अहिड़ी तरह सम्झाए यशोदा गोपियुनि खे मोकल ॾिनी। जॾहिं श्याम सुंदर डिॼंदो घर आयो,
तॾहिं ओट में बि छा ॾिसे त यशोदा रोहिणीअ खे गोपीअ जे ॾोरापनि जा हाल ॿुधाए पई चए त अॼु कन्हैयो घरु अचे त मां खेसि सेकत ॾींदसि। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण चयो, हे माता, तूं मूं खे मारणु चाहीं थी, पर तोखे गोपीअ जे चरित्र जी ख़बर कान्हे। उहे जेके चवनि थियूं सो सभु तूं सच पई सम्झी। गोपियूं मूंखे करदम जे हेठां ज़बरदस्ती जले मुंहिंजे गिल ते चमाटूं हणनि थियूं ऐं जॾहिं लोड सां हलण करे उन्हनि जूं घाघरियूं भॼो पवनि तॾहिं उन जो ॾोह मूं ते हणी कूरी निंदा अची तो सां थियूं कनि। इहा मिठी ॻाल्हि ॿुधी यशोदा जीअं श्री श्याम सुंदर जो चंद्रमुख ॾिठो तीअं कांवर विसरी वयसि ऐं चवणु लॻी, वञी छो उन वाट मञी न मूं ॻाल्हिरी, लाऊं कूरी लात ॾीठ ॾिंगियूं से ग्वालणियूं। ईअं चई यशोदा श्री कृष्ण खे हिंज में खणी प्यार करण लॻी। प्यारा भक्तऊं, अहिड़ी तरह श्री कृष्ण हर रोज़ नई लीला करे ब्रजवासियुनि खे सुख ॾींदो हो। ही लीला सभु करे हू ब्रज नारियनि काण कृष्ण जपे जंहिं भाव सां ॾिए तंहिं सो फल पाण। हे राजा, राधा अॻे जन्म जे संसार सबबि श्री कृष्ण सां ॾाढी प्रीत रखंदी हुई। मोहिनी मूरत जे ॾिसण खां सवाइ व्याकुल थी साहेड़ियुनि खे चवंदी हुई त हे भेनर, जमुना किनारे जल भरण लाइ वरी हलो, जीअं मोहन प्यारे खे ॾिसी पंहिंजूं अखियूं ठारियां। जॾहिं मां उते वञा थी तॾहिं हू पंहिंजी मुश्क ऐं प्यार सां मुंहिंजो मन मोयो छॾे। उन मोहिनी मूरत जे ॾिसण खां सवाइ मूंखे हिकु पल बि चैन ऐं सुकून नथो अचे ऐं दुनिया जी लॼ शर्म सबबि कुझु पुछी बि नथी सघां। ॿाहिरि निकिरां थी त माता पिता जो डपु लॻो रहे थो। घर में वेहण ते बदन मुंहिंजो हित रही मन मुंहिंजो श्री कृष्ण जे पुठियां पुठियां फिरंदो घुमे थो। मां पंहिंजे मन खे घणो ई सम्झायां थी, पर उन चित चोर खां नथो फिरे। कहिड़ो उपाउ करियां को बि वस कोन्हे। ऐं हे सखी, हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि तोखे ॿुधायां थी, सो हाल ॿुध। साही सुहिणी मन मोहिणी, सूरत नैणनि जा मुंहुं वणीरी। सभई सखियूं खेल खेलियूं, वाट पंहिंजी घर हलियूं रे। मां ही कुमारी बिरखबान दुलारी, घर आई सां थियसि बारी री। प्यारा भक्तऊं, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 19 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।